सुप्रीम कोर्ट फैज़ाबाद धरणे बाबत जांच कमीशन की रिपोर्ट के रद्द करे छड़ियो। सख्त कावड़ जो भी इज़हार। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो त फैज़ाबाद धरणे वारे फ़ैसिले ते अमल कयो वञे हा त 9 मई जहिड़ा वाक़िया न थियनि हा। कमीशन कुझु बि नाहे कयो, रुगो फ़ैज़ हमीद जे बयान ते ॿधल आहे। जेको सबक़ नथो सिखणु चाहे तंहिंखे बि सबक़ सेखारणु घुरिजे। ख़बर आहे त कमीशन वारे खे कहिड़ो ख़ौफ़ हो। छा कमीशन नज़रसानी दरख़्वास्तूं वापसि वठण वारनि खां बि जांच कई? सुन्नी इतिहाद काउंसिल जे मख़सूस सीटुनि बाबत दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मंज़ूर। मख़सूस सीटुनि बाबत पेशावर हाई कोर्ट ऐं इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो मुअतल। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन समेत लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾींदे चयो त ॿियनि जमातनि खे कहिड़ी कानून तहत मख़सूस सीटूं ॾिनियूं वयूं। छा मख़सूस सीटूं हाउस पूरो करण लाइ ॾिनियूं वयूं? जस्टिस अतर मिनला चयो त पार्लियामेंट जी इज़त कयूं था, पार्लियामेंट जे मामलनि में मदाख़लत न कंदासीं। सुप्रीम कोर्ट पारां दरख़्वास्त ते 3 जून खां रोज़ाना ॿुधणी करण जो फ़ैसिलो। लार्जर बैच जोड़ण लाइ मामलो जजिस कमेटी हवाले। असांजूं मख़सूस सीटूं ॿियनि खे ॾिनियूं वयूं। सॼे अमल खे असां गैर आइनी सॾींदा रहिया आहियूं। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त कंहिं बि सियासी जमात खे कामयाबी जे भेट में वधीक मख़सूस सीटूं नथियूं मिली सघनि। उमेद आहे त सुप्रीम कोर्ट इंसाफ़ कंदी। सिंध हुकूमत पारां सूबे में 10 मई खां अण रजिस्टर्ड गार्डन खिलाफ़ कार्रवाई करण जो ऐलान। सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि में शागिर्दनि जी ड्रग टेस्ट करण जो बि फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त सुन्नी इतिहाद काउंसिल मख़सूस सीटुनि लाइ फ़हिरिस्त जमा न कराई हुई त सीटूं किंज मिलंदियूं। जेकॾहिं सुन्नी इतिहाद फ़हिरिस्त जमा कराई हुई त मख़सूस सीटूं संदन हक़ आहे। अदालती फ़ैसिलो नाहे पढ़ियो, पढ़ण बाद ई राय ॾेई सघंदुसि। तवानाई मसलो हल करण ऐं परॾेही सीड़प वधाइण जी कोशिश करे रहिया आहियूं। हुकूमत जो कमु कारोबार करण न पर पॉलिसी ॾियणु आहे। पाक सऊदी सीड़पकारी फॉर्म खे ख़िताब कंदे नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त एक्सपोर्ट पॉलिसीअ ते ध्यानु ॾियणो पवंदो। हाणे ख़ानगी सेक्टर खे लीड करणु घुरिजे। सऊदी जे नायब वज़ीर इब्राहिम बिन यूसुफ चयो आहे त सऊदी पाकिस्तान खे मुआशी तौरु मुस्तहकम ॾिसणु चाहे थो। सऊदी सीड़पकार पाकिस्तान में सीड़प कंदा। इस्लामाबाद हाई कोर्ट पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर परवेज़ इलाही खे जेल मां घर मुंतक़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो आहे त घरू वज़ारत परवेज़ इलाही खे 15 ॾींहनि अंदरि हाउस अरेस्ट करण जो हुकुम ॾींदे चयो त परवेज़ इलाही खे मर्ज़ीअ मूजिबि तिबी सहूलियतूं बि ॾिनियूं वञनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इदारनि खे खानगाइण वारे मामले ते हुकूमत सां ॻाल्हि लाइ कमेटी जोड़े छॾी। कमेटीअ में श्री रहमान, नवीद कमर ऐं सलीम मांडेवाला शामिल। कमेटी इदारनि खे खानगाइण वारे मामले ते हुकूमत सां ॻाल्हियूं कंदी। कणक ॿाहिरां घुराइण में पंजाब हुकूमत जो को बि किरदार न हो। कणक ॿाहिरां घुराइण जो फ़ैसिलो वफ़ाक़ कंदो आहे। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त पंजाब हुकूमत हारनि खां कणक ख़रीद कंदी आहे पर ॾेह मां न। पंजाब में टीम सां गॾु ईमानदारीअ सां कमु कयो। पीआईए जी निजकारी में अहम अॻभराई। SACP क़ौमी एयरलाइन जे री-स्ट्रक्चरिंग स्कीम जी मंज़ूरी ॾेई छॾी। पधराई में चयो वियो आहे त स्कीम ऑफ अरेंजमेंट तहत पीआईए कॉर्पोरेशन लिमिटेड जा समूरा असासा, कर्ज़ ऐं खसारा पीआईए जी होल्डिंग कंपनीअ खे मुंतक़िल कया विया आहिनि। घोटकी जे रमती वारे कचे में पुलिस जे ऑपरेशन दौरान वधीक हिकु मुबैना ॾोहारी मारिजी वियो। मारिजी वियल ॾोहारीअ जी सुञाणप नज़ीर शर तौरु थी आहे। पुलिस ऑपरेशन दौरान मारिजी वियल ॾोहारियुनि जी अंग 3 थी वियो। पुलिस जो चवणु आहे त रमती जे कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ पंजाब ऐं सिंध पुलिस जो गॾियल ऑपरेशन जारी आहे।
गुडू मां 4 ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थियल ड्राइवर समेत 2 ॼणा बाज़ियाब। कशमूर में बि ऑपरेशन दौरान ट्रक ड्राइवर ज़मीर बिरोही बाज़ियाब थी वियो। पुलिस चयो आहे त ॾोहारनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन दौरान मुगवी ड्राइवर सादिक मलिक ऐं फारूक मलिक खे बाज़ियाब करायो वियो आहे। गुडू बैराज मां निकिरंदड़ रिणी कैनाल मां पंजाब जे आबादगारनि खे पाणी विकिरो थियण जो इंकिशाफ। रिणी कैनाल जे खाॿे पासे खां कमू शहीद खां खीजू ताईं 32 हंधनि ते गैर क़ानूनी तौर पाणी विकिरो थियण जो कंहिं बि नोटिस न वरितो। आबादगारनि जो चवणु आहे त आपाशी अमलदार रिश्वत एवज़ पंजाब जे आबादगारनि खे पाणी विकिरो कनि पिया। समूरो ध्यानु वर्ल्ड कप खेॾण ऐं खटण ते आहे। माज़ी में बि वर्ल्ड कप जी ट्रॉफी खटण जी कोशिश कई हुई। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म चयो आहे त टीम लाइ जेको बहितर हूंदो कंदासीं। हसन अली खे बैकअप तौरु खंयो आहे। जेको बि फ़ैसिलो थींदो आहे सलाह मशवरे सां कयो वेंदो आहे। ऐं सिंध में गर्मीअ जो ज़ोर तेज़ीअ सां वधण लॻो। हीट वेव जो ख़दशो बि ज़ाहिर। सूबे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पारो 45 सेंटीग्रेड ताईं पहुचण जो इम्कान।